ख़बर आवाज़ से शेयर कंदासीं। कराची में सिंध सरकार पारां IG सिंध गुलाम नबी मेमण खे हटाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अवां खे आगाह कई पिया नए IG सिंध लाइ 3 नाला वफ़ाक़ी सरकार खे उमाणिया विया। नए IG सिंध लाइ मुश्ताक महर, सनावला अब्बासी ऐं सुल्तान ख्वाजा जा नाला उमाणिया विया। अहम ख़बर है नास्टीन आगाह करियो पिया अवां खे कराची में सिंध सरकार पारां IG सिंध गुलाम नबी मेमण खे हटाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। नए IG सिंध लाइ 3 नाला वफ़ाक़ी सरकार खे उमाणिया विया आहिनि। नए IG सिंध लाइ मुश्ताक महर, सनावला अब्बासी ऐं सुल्तान ख्वाजा जा नाला उमाणिया विया आहिनि। ख़बर आवाज़ से शेयर कई पिया। कराची में सिंध सरकार पारां IG सिंध गुलाम नबी मेमण खे हटाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। नए IG सिंध लाइ 3 नाला वफ़ाक़ी सरकार खे उमाणिया विया। नए IG सिंध लाइ मुश्ताक महर, सनावला अब्बासी ऐं सुल्तान ख्वाजा जा नाला उमाणिया विया आहिनि। आगाह करियो पिया नास्रीन अवां खे अहम ख़बर आहे। कराची में सिंध सरकार पारां IG सिंध गुलाम नबी मेमण खे हटाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। नए IG सिंध लाइ 3 नाला वफ़ाक़ी सरकार खे उमाणिया विया आहिनि। नए IG सिंध लाइ मुश्ताक महर, सनावला अब्बासी ऐं सुल्तान ख्वाजा जा नाला उमाणिया विया आहिनि। ख़बर आवाज़ से शेयर कई पिया। कराची में सिंध सरकार पारां IG सिंध गुलाम नबी मेमण खे हटाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। नए IG सिंध लाइ 3 नाला वफ़ाक़ी सरकार खे उमाणिया विया आहिनि। नए IG सिंध लाइ मुश्ताक महर, सनावला अब्बासी ऐं सुल्तान ख्वाजा जा नाला उमाणिया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं चीफ रिपोर्टर कराची शबीर आशारी खां। जी शबीर, वधीक आगाह कजो त छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, सिंध सरकार पारां IG सिंध गुलाम नबी मेमण खे हटाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां ज़रियनि जो चवणु आहे त सिंध सरकार IG सिंध गुलाम नबी मेमण खे हटाए नओं IG मुक़ररु कराइण लाइ जेको आहे सरगर्म थी वई आहे। उहो उसूली फ़ैसिलो करे वरितो आहे। नए IG लाइ वज़ीर आज़म हाउस खे 3 नाला जेके आहिनि उहे मोकिलिया विया आहिनि ऐं उन्हनि 3 नालनि में ज़रियनि जो चवणु आहे त मुश्ताक महर जेको अॻूणो IG रही चुको आहे, उन खां अलावा सनावला अब्बासी ऐं सुल्तान ख्वाजा जा जेके नाला आहिनि उहे उमाणिया विया आहिनि ऐं इहो वफ़ाक़ी सरकार वज़ीर आज़म जो इस्तेहक़ाक़ आहे त इन्हनि 3 नालनि मां कंहिं हिकिड़ो नालो जेको आहे IG सिंध लाइ तजवीज़ कयो वेंदो। हिकु दफ़ो ॿीहर असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं त सिंध सरकार IG सिंध गुलाम नबी मेमण खे हटाइण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे सिंध सरकार पारां नए IG लाइ वज़ीर आज़म खे 3 नाला मोकिलिया विया आहिनि। उन्हनि 3 नालनि में अॻूणो IG मुश्ताक महर ऐं उनखां अलावा सुल्तान ख्वाजा ऐं सनावला अब्बासी जा नाला शामिल आहिनि ऐं वफ़ाक़ी सरकार यानी वज़ीर आज़म कंहिं बि वक़्तु जेको आहे नए IG जो नालो जेको आहे उहो तजवीज़ करे इन्हनि 3 मां कंहिं हिक खे नओं IG सिंध मुक़ररु करे सघंदो। जी महिरबानी शबीर आगाह करण लाइ।